बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, पंहिंजी गुफ़्तगू थींदी रहंदी आहे। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं कणिक जी जेका जिन्स 2024 में रिलीज़ थी आई हुई थी। तव्हांखे ख़बर आहे त कणिक पंहिंजो पाकिस्तान जो हिकिड़ो अनाज वारो फ़सुलु आहे जेको पूरे पाकिस्तान में तमामु घणो इस्तेमालु कयो थो वञे अटे जे तौर ते। ऐं असां उन्हनि जो जेको बों हूंदो आहे उहो असां पंहिंजे माल खे चारो करे खाराईंदा आहियूं। लास्ट टाइम जेका कणिक जी क्राइसिस रही आहे उन ते बि पाण ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, छाकाणि त उन में छा हुयो, असांखे पंहिंजी कणिक जो रेट सुठो कोन मिलियो, उन जी क़ीमत सुठी कोन मिली। त पूरे पाकिस्तान में, छाकाणि त पंजाब ऐं सिंध में कणिक जी पैदावार ज़्यादा थींदी आहे, KPK या ॿिया जेके बलूचिस्तान ज़िला आहिनि उन्हनि में घटि थींदी आहे। त सिंध ऐं पंजाब में तमामु हिकिड़ो वॾो आवाज़ु उथियो त असांखे कणिक जो रेट 4000 ॾिनो वञे। बहरहाल इहा स्ट्रगल आबादगारनि जी हलंदी रही ऐं कणिक जो रेट जेको हुयो, हींअर मिसाल जे करे अॼु जेका वीडियो पाण रिकॉर्ड कयूं पिया हिन ते आहे त हींअर कुझु कणिक जो रेट मार्केट में वधियो आहे। छो त असां वटि ही सेप्टेंबर महीनो हले थो ऐं सेप्टेंबर महीने में जेका कणिक जी क़ीमत वधी आहे त छाकाणि त कणिक जी डिमांड वधी आहे, कणिक जी खोटी थींदी थी वञे। हाणे जॾहिं असांजी सीज़न अचे थी 2025-26 जेको इनशा ताला हींअर पाण फ़सुलु खाईंदासीं, उन ते पाण थोरो ॻाल्हाईंदासीं त कणिक खे जेकॾहिं आबादगार घटि था खाइनि, पाकिस्तान पूरे में एहतिजाजनि घटि था खाइनि या ॿिया के क्राइसिस अची था वञनि, जेकॾहिं मिसाल जेकॾहिं फ्लड जो पाणी मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां नथो निकिरे या असां वटि ॿियो वाटर शार्टेज आहे जिन इलाइक़नि में, असां उते कणिक नथा खाए सघूं त इहे असांजे लाइ हिकिड़ा वॾा मसइला आहिनि। पर जेकॾहिं असां कणिक खायूं, मिसाल हिकिड़ो असां जेकॾहिं कणिक को बि आबादगार खाए थो त उन जे लाइ असांखे छा करणु घुरिजे। त आबादगार दोस्तो, हमेशह पंहिंजो बिज जेको आबादगार रखंदो आहे उहो हिकिड़ो सक्सेसफुल आबादगार आहे असांजे मुआशिरे में या ओवरऑल दुनिया में। जेको पंहिंजे जंहिं वटि प्रोडक्ट पंहिंजो आहे उहो हिकिड़ो ॾाढो सक्सेसफुल माण्हू आहे। कंहिं बि फ़सुल जे, कहिड़ो बि फ़सुल हुजे, उन जी पैदावार वधीक करण जे लाइ तव्हांखे ॿिज जो जेको उन जो आहे किरदारु आहे तमामु घणो आहे। ईअं सम्झो त 50% किरदारु उन ॿिज जो हूंदो आहे। ॿिज मतिलबु इहो आहे त साफ़ु सुथिरो, हेल्दी, बीमारियुनि खां पाक ऐं जेको मौसमु आहे, जेका तमामु घणो टेम्परेचर, तमामु घणी कोल्डनेस या बारिशूं वग़ैरह थी था वञनि, उन्हनि खां पोइ जेकॾहिं माना आहिनि बीमारियुनि खां पाक ॿिज, मतिलबु क्वालिटी सीड असांजो जेको आहे उहो हिकिड़ी वॾी अहमियत थो रखे। जेकॾहिं उहो असां खाईंदासीं त जेकॾहिं असां ॿियूं एग्रोनॉमिकल प्रैक्टिसिस या आबादगार जी एॾी माना एफर्ट्स न हुजनि त बि असां इनशा ताला जेकॾहिं 50 मण खणूं था भरपूर महिनत सां, ॿिज सुठो हूंदो आहे, इनशा असां 25 मण खणी वेंदासीं। IV3 वैरायटी जे बारे में ॻाल्हाईंदासीं। कणिक जी हिकिड़ी बहितरीनु वैरायटी आहे। इन जा ब्रीडर आहिनि साईं इमदाद विस्तड़ो साहिबु। इहा 2024 में रिलीज़ वैरायटी थी, सेमी डार्क वैरायटी आहे। इहे जेके तव्हांखे कैरेक्टर मां ॿुधायां थो, इहे कैरेक्टर विस्तड़ो साहिब जे ज़बानी या असांखे मिलियल आहिनि। इन जो सोर्स सिमिट इंटरनेशनल इदारो, उनखे उतां मिलियल हुयो, मतिलबु जैम प्लाज़म, उतां असांखे जेको आहे इन जो मिलियो, सोर्स मिलियो, इन मां साईं जी सिलेक्शन आहे। खाइण जी क्वालिटी साईं लिखियो आहे गुड, पर मां चवां थो एक्सीलेंट, छाकाणि त मुंहिंजो 4-5 सालनि जो हिन वैरायटी जो खाइण जो मुंहिंजो आहे, असांजे घर में जेका खाधी थी वञे। ॿी ॻाल्हि इहा आहे त सेमी डार्फ आहिनि, मतिलबु 88 खां 92 सेंटीमीटर जे अंदरि जेकॾहिं पाण 95-98 चऊं, छाकाणि त ॿनी जे फ़र्क़ जे करे क़द नंढी वॾी थी सघे थी, त उहा सेमी डार्फ वैरायटी आहे। पंजाब ऐं सिंध जे जिन्सुनि में तव्हांखे मां 2-3 वीडियोज़ में ॿुधायो आहे त कणिक जूं जेके जिन्सूं आहिनि उन्हनि में 2 वाज़े फ़र्क़ु आहिनि। हिकिड़ो त उहे पंजाब जूं जिन्सूं क़द में वॾियूं आहिनि ऐं ॿियो इहो आहे त उन्हनि में जेको आहे नंबर ऑफ डेज़, मेच्योरिटी जा डेज़ वधीक हूंदा आहिनि। बहरहाल उते बि तमामु हिकिड़ियूं बहितरीनु वैरायटीज़ आहिनि। असांखे पाकिस्तान में जेको आहे पंजाब तमामु सुठो कमु पियो करे, सिंध बि सुठो कमु पियो करे मुख़्तलिफ़ फ़सलनि ते। उन खां अलावा हिन जो जेको कलर आहे, जॾहिं स्टैंडिंग क्रॉप हूंदो आहे त लश ग्रीन कलर आहे, हिन जो स्टेम थिक आहे ऐं सिधो हिन जो संग आहे। ॾाढी बहितरीनु
पैदावार साईं लिखियो आहे त 7413 मतिलबु 7413 kg पर हेक्टेयर जे हिसाब सां माना एकड़ जे जेकॾहिं कैलकुलेशन कंदासीं 75 मण पर एकड़ पोटेंशियल लाइ। पर मां चवां थो जेकॾहिं हिनखे भरपूर पैदावार फर्टिलाइज़र ॾिना वञनि, जेको साईं रिकमेंडेशन ॾिनी आहे त 168 ऐं 84 kg जे हवाले सां पर हेक्टेयर आहे या पर एकड़ आहे, उन हिसाब सां हिनखे फर्टिलाइज़र यूरिया DAP ॾिनो वञे। पोटाश जो हुन ज़िक्र कोन्हे को। पर जेकॾहिं भरपूर फर्टिलाइज़र ॾियूं, बोरान, सल्फर, पोटाश, ह्यूमिक एसिड, फास्फोरस, यूरिया, ज़िंक असां हिनखे ॾियूं त मां सम्झां थो 90 मणनि ते असां खणी था सघूं हिन जी पैदावार। वीडियो थोरी वॾी थी वेंदी पर हिनखे लाज़मी तव्हां ॾिसंदो त हीअ ॾाढी हिकिड़ी इंफॉर्मेशन वारी वीडियो आहे। छो त मूंखे हींअर साईं माण्हुनि जो आहिनि त सर IV थ्री ते तव्हां जेको आहे इन ते वीडियो ठाहियो। ॿी ॻाल्हि आहे त हिन जो जेको आहे माना दाणे जी जेको वेट आहे उहो सॉरी मूंखां विसरी वियो, पर मां कमेंट में उहा शइ लिखी छॾींदुसि। जेको आहे 1000 ग्रेन वेट जेको आहे उहो बि मां तव्हांखे इनशाला ॿुधाईंदुसि। बहितरीनु वैराइटी आहे। सिंध में जेको आहे TD1 खां पोइ या ॿियूं जेके इमदाद 2005 खां पोइ असांखे जेका वैराइटी मिली आहे रती खां पाक आहे। रती जेका बीमारी आहे हिकिड़ो फंगस आहे उन खां पाक, ऐं लीफ रस्ट खां, येलो रस्ट खां, लीफ रस्ट, स्टेम रस्ट, येलो रस्ट जेके असांजूं आहिनि इन्हनि खां पाक आहे। सो इन वैराइटी जे बारे में इहे थोरो ज़िक्र हुयो। ऐं असां तव्हांखे इहो ॿिज जेकर असांखे दोस्त चवनि था त टंडो जाम अवेलेबल कराए ॾींदासीं इनशाला ताला। हीअं सीज़न अचे पई, हींअर खां दोस्त असांखे चवनि पिया। असांजो नंबर तव्हांजी स्क्रीन ते बि ईंदो ऐं मां तव्हांखे ज़िबानी बि ॿुधायां थो 0305 98 51 301 इनशाला ताला। मां हिकिड़ो ब्रीडर आहियां, इनशाला ताला क्वालिटी ते को बि कंप्रोमाइज़ न कंदो। प्योर क्वालिटी ॿिज तव्हांखे इनशाला ताला फराहम कंदासीं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।